पेशावर में कानून लागू कंदड़ इदारे कामयाब ऑपरेशन कंदे दहशतगर्दी जो वॾो मनसूबो नाकाम बणाए छॾियो आहे। चमकनी वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी इतला ते पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस गॾियल सर्च ऑपरेशन कयो, जंहिं दौरान फायरिंग जी ॾेवट में 2 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान फायरिंग में 5 पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ इस्पताल पहुचायो वियो। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दनि वटां आपघाती जैकेट्स, बारूदी मवाद, लैपटॉप, मोबाइल फोन्स, हसास संदनि जूं वीडियोज़ ऐं ॿियो सामान मिलियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ु पाबंदी मड़ियल तंज़ीम सां हो, जॾहिं त इलाइक़े खे क्लियर करार ॾींदे दहशतगर्दनि जे थाकनि ते क़ौमी झंडो फड़कायो वियो। IGKP सलाहुद्दीन जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि समेत मुख़्तलिफ़ वारदातुनि में मुलस हुआ। IGKP सलाहुद्दीन चयो त मारिजी वियल दहशतगर्द नेटवर्क जो हिसो हुआ। वधीक जांच जारी आहे त दहशतगर्द केतिरे वक़्त खां इलाइक़े में तरसियल हुआ, उन जो पतो लॻायो वेंदो। ॿिए पासे चारसदा में ऑपरेशन दौरान पुलिस ते फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में ASI खान वली शहीद थी वियो। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 2 दहशतगर्द बि मारिजी विया। पुलिस हमले खां पोइ ॿियनि जवाबदारनि जी ॻोल्हा लाइ सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे।